अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 25 फरवरी 2024 आचर जे ॾींहुं हफ़्तेवार प्रोग्राम सिंधनामो साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सिंधनामे में असीं अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं सिंध जे हालतुनि ते अहम ख़बरूं, तजिया ऐं तबसरा। सिंध में इलेक्शन दौरान थियल धांधले ख़िलाफ़ GDA जे एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची में एहतजाजी धरणो, सिंध असेंबली जो घेराव कयो वियो, पुलिस सां चकरियूं, केतिराई कारकुन गिरफ़्तार। नसीराबाद में क़त्ल थियल क़ौमी कारकुन ऐं उस्ताद हिदायत लोहार जे नाहक खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी। सिंध जे चीफ जस्टिस अॻियां पिणु एहतजाज। चीफ जस्टिस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो योम मादरे वतन जलसो। GDA जे पुरमन एहतजाज दौरान औरतुनि मथां पुलिस जे तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़मत। मुलविस पुलिस ऑफिसरनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था ख़बरनि जा तफ़सील ऐं तजिया। सिंध में इलेक्शन दौरान थियल धांधले ख़िलाफ़ GDA जो एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह सिंध असेंबलीअ जो इजलास थियो, जॾहिं त इजलास दौरान चूंडियल MPAs हल्फ़ खयो। उन मौक़े ते GDA पारां सख़्तु एहतजाज कयो वियो। सिंध असेंबली आॾो धरणो हणण लाइ पहुतल GDA ऐं JUI जे काफ़िलनि खे कराची टूल प्लाज़ा वटि रोकियो वियो। JUI अॻुवाण राशिद महमूद सुमरो ऐं पुलिस ऑफिसरनि में ॾंद चक पिणु थिए। राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में मुज़ाहिरीन टूल प्लाज़ा वटि धरणो हणी वेही रहिया। GDA जूं कारकुन औरतूं बि टूल प्लाज़ा वटि धरणो हणी वेही रहियूं। धरणे जे करे कराची हैदराबाद मोटरवे ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते राशिद महमूद सुमरो चयो त पुरमन एहतजाज असांजो हक़ आहे। IG सिंध ॿुधाए त कहिड़े क़ानून तहत असांखे रोकियो वियो आहे। ठठे खां कराची ईंदड़ JUI जे काफ़िले खे पुलिस ससुए टूल प्लाज़ा वटि रोके छॾियो। JUI कारकुननि ठठो कराची रोड ते पिणु धरणो हयो। कराची टूल प्लाज़ा वटि JUI जे मरकज़ी अॻुवाण मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में पिणु धरणो जारी रहियो, जॾहिं त उतां कारकुन अॻिते वधी शाहराए फैसल ते पहुता, जिते नर्सरी वटि पुलिस ऐं JUI कारकुननि में चकरियूं थी पियूं। पुलिस शीलिंग कई। कराची जे शाहराए फैसल ते पुलिस ऐं JUI कारकुननि में चकरनि दौरान पुलिस जी शीलिंग ते केतिराई अॻुवाण ज़ख़्मी थी पिया। राशिद महमूद सुमरे खे बि जंघ में शील लॻो, जंहिंजे करे हू पिणु ज़ख़्मी थी पियो। सिंध असेंबली आॾो धरणो हणण लाइ पहुतल GDA ऐं JUI कारकुननि ते पिणु लठबाज़ी करे गिरफ़्तारियूं कयूं वियूं। सिंध असेंबली आॾो धरणो हणण लाइ पहुतल GDA ऐं JUI कारकुननि खे पुलिस गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जूं कारकुन औरतूं ऐं JUI जा कारकुन बि गिरफ़्तार कया विया। कराची शहर में सूरतहाल ख़राब थियण लॻी हुई ऐं एहतजाजी धरणा हंया विया हुआ। GDA, JUI, जमायत इस्लामी ऐं PTI जे धरणे वारे ऐलान सबबि सिंधी असेंबली ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर रखी बंदि कया विया हुआ। क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ऐं JUI जा कारकुन रंडकूं टोड़े सिंध असेंबली पहुता त खेनि गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त औरतुनि ते लठबाज़ी कई वई। औरतुनि समेत गिरफ़्तार कयल 150 ॼणनि खे थाणनि ते मुंतक़िल कयो वियो। गिरफ़्तार थींदड़नि में मज़हर राहुजो, ज़ीनत समूह, नुसरत ख़ासकेली ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त इन समूरी सूरतहाल ते कराची में GDA ऐं इतिहादी जमायतनि, PTI, जमायत इस्लामी ऐं JUI जो इजलास पिणु थियो। इजलास बैदि GDA जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी ऐलान कयो त चूंडनि में बदतरीन धांधलियुनि ख़िलाफ़ सिंध असेंबली ॿाहिरां पुरमन एहतजाज करण ते GDA ऐं इतिहादी जमायतनि जे कारकुन ऐं औरतुनि ते पुलिस तरफ़ां लठबाज़ी ऐं शीलिंग करे कारकुननि खे ज़ख़्मी करण ऐं कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ 27 फरवरी यानी अङारे जे ॾींहुं सिंध में कारो ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।
क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे सिंधी असैम्बली आॾो एहतजाज दौरान क़ौमी अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी मज़हर राहू जो सिंधियाणी तहरीक जी सदर ज़ीनत समो ऐं नुसरत ख़ासकली समेत GDA JUI कारकुननि ते बदतरीन तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कंदे चयो त सिंध हुकूमत अमृत जी यादि ताज़ी कई आहे। पीपल्स पार्टी मैंडेट ते धाड़ो हणण खां पोइ बौखलाहट जो शिकार थी वई आहे, जिन खे पुरमन एहतजाज क़बूल नाहे, जेके हथे ख़ाली कारकुननि खां ख़ौफ़ज़दा आहिनि, जेके सच जो आवाज़ ॿुधी नथा सघनि, उहे कॾहिं बि जमहूरी नथा थी सघनि। पीपल्स पार्टी जा हाथी वांगुरु ॾेखारण जा ॾंद हिकिड़ा आहिनि। असल में ही अवाम दुश्मन, सिंध दुश्मन, इंसाफ़ दुश्मन, कानून दुश्मन, जमहूरियत दुश्मन आहिनि। कलम 144 हणण खां पोइ सॼे कराची खे ऐं टूल प्लाज़ाउनि खे कंटेनर रखी सील कयो वियो। हज़ारे गाॾियुनि जा काफ़िला रोके ॻोढ़ा गैस, लाठी चार्ज ऐं पथर हणी ज़ख़्मी करण बाद मैंडेट चोर निमेदन खे हल्फ़ खणायो वियो। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त अॼु हथे ख़ाली नियाणियुनि, नौजवाननि ऐं बुज़ुर्ग कारकुननि ऐं अॻुवाणनि सां दहशतगर्दी कई वई आहे, जंहिंखे कारे ॾींहं तौरु यादि कयो वेंदो। हिकु तरफ़ कूड़ा ठपा हणी धांधली करे असांजो मैंडेट चोरी कयो वियो आहे ऐं ॿिए पासे असांजे पुरमन क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि ते सख़्तु तशदुद ऐं खेनि गिरफ़्तार करे बदतरीन ऐं कूड़ी जमहूरियत जी शुरूआत जो ढोंग रचायो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त हाणोकी इलेक्शन में थींदड़ बदतरीन धांधलियुनि ख़िलाफ़ एहतजाज करणु असांजो आइनी हक़ आहे। असांजे सिंधियाणी तहरीक जे कारकुननि खे वारनि मां झले पुलिस मोबाइलनि में उछले आमरे जो दौरु वर्जायो वियो आहे। अहिड़ियुनि बदतरीन तशदुद खे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त सिंध जो अवाम कॾहिं बि ज़ुल्म अॻियां न झुकियो आहे। सिंध जी वहदत ऐं वसीलनि जी मालिकी लाइ ऐं कूड़े मैंडेट ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। 8 फरवरी जे जाली नतीजनि खे सिंध समेत पाकिस्तान जो 25% अवाम हिकु दफ़ो ॿीहर रद्द करे थो। वफ़ाक़ ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि कयो वञे। सिंध सोचे रही आहे त या त तव्हां सभु मुकमिल लातालुक़ आहियो या तव्हां पीपल्स पार्टी जा सहूलियतकार ऐं हिसेदार आहियो। छा तव्हां सिंध में 15 सालनि जी करप्शन, गुरबत, बेरोज़गारी ऐं बदतरीन हुक्मरानी खां लातालुक़ आहियो? कंहिं सोचियो आहे त उन मामले जा सियासी, समाजी ऐं मुआशी नतीजा कहिड़ा निकिरंदा? जेकॾहिं सिंध मां फुलुट बंदि न कई वई त माण्हू वफ़ाक़ खां मायूस ऐं लातालुक़ थी वेंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त आम तासर इहो आहे त जीअं ई चूंडूं ईंदियूं आहिनि, सियासी धांधली जे साज़िशनि खां पोइ नेठि उहो मामिरो थींदो आहे। इलेक्शन में हमेशह सिंध सां दोखो कयो वेंदो आहे। सिंध में 15 सालनि जी करप्शन ऐं फुलुट, रियासत, इदारा ऐं अदलिया लातालुक़ छो आहिनि? इहा हक़ीक़त आहे त अॼु ताईं कंहिं बि करप्ट वज़ीर, ऑफिसर या असेंबली मेंबर खे सज़ा नाहे मिली। इहे चूंडूं पीपल्स पार्टी खे विकियूं वयूं आहिनि। सिंध 15 सालनि खां मुल्क जे सियासी एजेंडा जो हिसो नाहे रही। सिंध जे अवाम जूं शिकायतूं फौरी तौरु ॿुधियूं वञनि, तकलीफ़ुनि जो अज़ालो कयो वञे। एहतजाज बाबति सुहेल मेमण लिखे थो, कराची सॼो मोटरवे बंदि आहे। हज़ारे एहतजाजी टूल प्लाज़ा ते रोकिया विया आहिनि। शाहराह फैसल ते एहतजाज धार पियो हले। प्रेस क्लब आॾो धार पियो हले। असेंबली वारा रस्ता ईअं सील आहिनि ॼण जंगी चौकियूं हुजनि। परॾेही मीडिया बि रिपोर्ट करे पई। सुवाल इहो बिल्कुलु न आहे त इलेक्शन चोरी कंदड़ टोलो कसम खणी हुकूमत कंदो या न। बिल्कुलु कंदो, पर ॻाल्हि इहा आहे त असल में दुनिया खे ॿुधाइणो आहे त ही चोर आहिनि ऐं हिननि इलेक्शन चोराई आहे। बल्कि हमेशह ईअं ई इक़्तिदार में ईंदा आहिनि। एहतजाज जो मतिलबु असल ॻाल्हि उन्हनि इलेक्शन चोरनि खे चैलेंज ऐं एक्सपोज़ करणु आहे ऐं उन्हनि सभिनी कारकुननि खे सलाम जन PP जी सरकार ऐं बूटनि जे जॉइंट वेंचर ख़िलाफ़ कराची में एहतजाज कयो। ऐं हाणे सिंधी असेंबली में थियल हल्फ़ बरदारी, शीलिंग ऐं लाठी चार्ज बाबति अखियुनि ॾिठो अहवाल पेश करियूं था। ही लिखणी लिखियलु आहे मोहम्मद साकिब जी। हीअ लेख असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं वॉइस ऑफ अमेरिका जे ताउन सां। सुबुह सवेर जॾहिं 16हीं चूंडियल सिंधी असेंबली जी कार्रवाई जे लाइ निकितुसि त शाहराह फैसल ते FTC वटि
रोड मुकमल तौर ते बंदि हो। रुकावटूं ॾिसी अंदाज़ो थी वियो त अॻिते सूरतहाल छिकताइण वारी आहे। पुलिस खां पुछियमि त रस्तो खुलियल आहे या न, त पुलिस एहलकार सुञाणे वरितो त साफ़ ई आहियां। चवणु लॻो, साईं, अव्हां जे लाइ समूरा रस्ता खुलियल आहिनि, हलिया वञो। पर अवामी तहरीक, फंक्शन लीग ऐं ॿियनि जमायतनि जे कारकुननि खे शहर जी रेड ज़ोन में दाख़िल थियण जी इजाज़त न हुई। कुझु अॻिते वियुसि, फुआरे चौरंगी ते त हिकु ॿियो कंटेनर नज़र आयो। उनखे किरास कयुमि त दीन मोहम्मद वफ़ाई रोड ते वधीक कंटेनर हुआ, उन्हनि खे बि किरास करणो हो। उतां अॻिते निकितसि त आर्ट काउंसिल चौरंगी ते पुलिस जूं केतिरियूं गाॾियूं नज़र आयूं। वाटर कैनन ऐं क़ैदी वेन खे बीठल ॾिठमि। भर पासे वारा रोड मुकमल तौर ते बंदि हुआ। सिर्फ़ साफ़िन ऐं नवनि चूंडियल मेंबरनि खे पंहिंजो तारुफ़ कराइण ते असेंबली तरफ़ वञण जी इजाज़त हुई। असेंबली जे भरिसां दुकान बि बंदि हुआ। तोड़े जो हिन इलाइक़े में क़ाइमु आफ़ीसनि ऐं बैंक जे ब्रांचनि में मुक़ररु थियल मुलाज़िमनि खे कम ते वञण लाइ शदीद मुश्किलातूं दरपेश अची रहियूं हुयूं। भरपासे में मौजूदु इमारतनि में रहंदड़नि खे बि घर मां निकिरण ऐं वापसि वञण जी इजाज़त न हुई। जॾहिं त अचण वञण लाइ कार्ड ॾेखारणो थिए पियो। उन दौरान एमआर कियानी रोड, एवान सदर रोड खां आर्ट कौंसिल ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता मुकमल तौर ते बंदि हुआ। गाॾी पार्क करण खां पोइ सिंधी असेंबली जे अंदरि वञण बि जंग फतह करण वांगुरु ई महसूसु थियो, छो त ऐवान जी कार्रवाई ॾिसण लाइ आयल माण्हुनि जी बि वॾी रश हुई। अञा आउं असेंबली जे वेझो ई हुअसि त अवामी तहरीक जूं औरतूं एहतजाज कंदियूं। ख़बर न आहे त एसिताईं कीअं पहुतियूं। उन्हनि औरत कारकुननि खे पुलिस एहलकार औरतनि जे लठियुनि खे बि मुंहुं ॾियणो पियो। लठबाज़ी खां पोइ उन्हनि कुझु औरतुनि खे पुलिस हुतां वठी वञण में कामयाबु थी वई। अॼु केतिरे ई अरसे खां पोइ असेंबली अंदरि कुझु रौनक ॾिसण में आई। केतिरा ई चूंडियल नुमाइंदा नयूं गाॾियूं काहे आया हुआ ऐं केतिरा ई मेंबर पंध आया पिए। रस्ते में ई MQM सां वास्तो रखंदड़ नओं चूंडियल मेंबर सैयद हफ़ीज़ुद्दीन मिली वियो। दुआ सलाम खां पोइ चवणु लॻो, ऐवान में त अची वियो आहियां, पर सम्झ में नथो अचे त पंहिंजे तक जा मसइला कीअं हल कंदुसि। मसइला एतिरा घणा आहिनि जो हल मुमकिन ई नथो लॻे, पर हाणे वक़्तु अची वियो आहे जो कोशिशि कंदुसि माण्हुनि खे रिलीफ ॾियारे सघां। केतिरनि ई ॿियनि मेंबरनि सां पिणु मुलाक़ात थी। मीडिया गैलरी ताईं पहुतुसि त इजलास शुरू थियण में कुझु देरि हुई। साफ़ी दोस्तनि सां मुलाक़ात दौरान ई हिकु असेंबली मेंबर मिली वियो, जेको टियों भेरो MPA चूंडिजी आयो हो। चवणु लॻो, अव्हां साफ़ियुनि खे कुझु वधीक उमेदूं त न आहिनि, पर अव्हां खे पीपल्स पार्टीअ जी चूंड में कारकर्दगीअ खे दाद ॾियणो पवंदो, छो त 1977 खां पोइ पहिरियों भेरो पीपल्स पार्टी सूबाई असेंबली में अक्सरियत माणे वरिती आहे। मूं पंहिंजे साफ़ी दोस्त खां पुछियो, आख़िर पीपल्स पार्टी अहिड़ी कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे जो हुनखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर खां बि वधीक पज़ीराई मिली आहे। त साफ़ी चयो, भाउ, पीपल्स पार्टीअ जी कामयाबी में उन्हनि जो हथु घटि ऐं मुख़ालिफ़नि जी नाकाम सियासी हिकमत अमली जो हथु कुझु वधीक आहे। असेंबली इजलास में उर्दू, सिंधी ऐं अंग्रेज़ी ज़ुबान में हल्फ़ बरदारी खां पोइ मेंबरनि जे सहीयुनि जो सिलसिलो शुरू थियो। तागा सिराज दुरानी हिकु हिकु मेंबर सां मिलियो ऐं उन्हनि खे मुबारकूं बि ॾिनियूं। हल्फ़ बरदारी तक़रीब में रिवायती गर्मजोशी घटि ॾिसण में आई। मुख़ालिफ़ धुर वारनि सीटुनि ते मौजूदु MQM जे मेंबरनि तरफ़ां बि का ख़ासि सरगर्मी नज़र न आई। जॾहिं त माज़ी जी भेट में गैलरी मां बि जीअं भुट्टो जा नारा उहे गर्मजोशी वारा नज़र न आया जेके अॻु में ईंदा आहिनि। उन मौक़े ते नए चूंडिजी आयल MPAs जे लाइ मांझांदे जो इंतज़ाम पिणु हो।
पर साफ़ती ज़िम्मेवारियुनि लाइ ॿाहिरि बि वञिणो हो। ॿाहिरि निकितुसि त मालूम थियो त GDA जमायत इस्लामी तहरीक इंसाफ़ जा मेंबर प्रेस क्लब ॿाहिरियां जमा थी रहिया आहिनि, जितां हुननि जो इरादो हो त असेंबली अचिजे। डोड़ंदो प्रेस क्लब ताईं पहुतुसि त हैरानी थी। हिते तक़रीबन 10 पार्टियुनि जा मुश्किल सां 200 खां बि घटि कारकुन मौजूदु हुआ। GDA जे अॻुवाण सरदार रहीम ॿुधायो त असांजे केतिरनि ई कारकुननि खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोकियो वियो आहे, जिन खे प्रेस क्लब ताईं अचण बि नथो ॾिनो वञे। केतिरा ई कलाक गुज़री विया, असेंबली जो इजलास बि ख़तमु थी वियो। एहतजाजी काल ॾींदड़नि जा 500 खां वधीक कारकुन बि हिते न पुॼी सघिया। उमेद हुई त शायदि GDA 16 फ़रवरी ते जामशोरे में कयल एहतजाजी मुज़ाहिरे वांगुरु हिते बि ताक़त जो मुज़ाहिरो कंदी, पर हिते मंज़र कुझु ॿियो हो। पुलिस आसानी सां लठबाज़ी खां पोइ केतिरनि ई मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। हीअ पहिरियों भेरो ई हो जो सिंधी असेंबली जे मुलाज़मनि ते बि असेंबली हाल में वञण ते पाबंदी लागू कई वई हुई। असेंबली जे असिस्टेंट सेक्रेटरी नोटिफिकेशन जारी कयो हो जो समूरनि ऑफिसरनि ऐं अमले खे हाल वारे पासे वञणु न ॾिनो वेंदो। पाबंदी ते अमल न कंदड़ ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम पिणु ॾिनो वियो हो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे योम मादरे वतन जे जलसे में ठहराव पास कंदे GDA जे पुरअमन एहतजाज दौरान औरतुनि मथां पुलिस तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़मत कंदे मुतालबो कयो वियो त गिरफ़्तार थियलनि खे आज़ादु कयो वञे ऐं मुलविस पुलिस ऑफिसरनि खे गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद जे सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकली जी रिपोर्ट मूजिबि सिंध तरक़ी पसंद पार्टी जे योम मादरे वतन जे जलसे में ठहराव पास कंदे चयो वियो त ही मेड़ ताज़ो थियल आम चूंडनि जे नतीजनि खे इंजीनियरिंग धांधली करार ॾींदे उनखे रद्द कंदे मुतालबो थो करे त मुल्क मां सियासी बहिराननि खे ख़तमु करण जे लाइ 6 महीननि लाइ गैर जानिबदार निगरान सरकार जोड़े ॿीहर मुल्क में शफ़ाफ़ इलेक्शन कराए वञे। सिंधु दरिया जे ॿिन्ही पासे ॿियलनि जे ज़मीननि तां कब्ज़ा ख़तमु कराए ॿेला बहाल कराया वञनि। सरकारी ज़मीन सिंजे बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे। ज़रई ज़मीन ते मज़दूरी कंदड़ हारियुनि खे ट्रेड यूनियन ठाहिण ऐं सोशल सिक्योरिटी में रजिस्टर कयो वञे। मुल्क मां महांगाई जो ख़ात्मो कयो वञे ऐं करप्शन जो बि ख़ात्मो आंदो वञे। पब्लिक सर्विस कमीशन में थियल मामलनि जी जांच कंदे मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। कराची जे तालीमी इदारनि में बहिराड़ी जे शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वञे। सिंध में सिहत तालीम खे बहितर बणाइण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि। सियासी मुदाख़लत बि बंदि कई वञे। कालाबाग समेत समूरनि डैमनि खे रद्द करियूं था। सिंधु दरिया में मुस्तक़िल बुनियादनि ते डाउन स्ट्रीम में घटि 10 MF पाणी छॾियो वञे। इरसा एक्ट में तब्दीली वारे ऑर्डिनेंस खे सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े ऐं कब्ज़े जी साज़िश सम्झंदे रद्द करियूं था। CCI जे हूंदे पाणी मुतलिक़ समूरा इख़्तियार इरसा चेयरमैन खे ॾियणु गैर क़ानूनी गैर आइनी आहे। अहिड़ी तब्दीली कई वई त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सिंध जो पाणी कंहिं बि सूरत में चोरी करणु न ॾींदासीं। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि मां मिलंदड़ मैदनी ऐं आबी वसीलनि ते उतां जे सूबनि जी हाकिमियत ऐं इख़्तियार तस्लीम कयो वञे। सिंध जे ज़मीननि ते वालार जो सिलसिलो बंदि कयो वञे। बेरिया टाउन DHA समेत मुख़्तलिफ़ रिहाइशी स्कीमनि ऐं कमर्शियल प्रोजेक्टनि जे नाले में सिंध जे ज़मीननि ते गैर क़ानूनी तौरु अलाटमेंट कब्ज़ा करे हिकु साज़िश तहत धारियुनि आबादकारी खे हथी ॾिनी पई वञे। ज़मीननि जी वालार बंदि कई वञे। फ़ौरी तौरु कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। सिंध मां धारी आबादकारी खे निकाली ॾिनी वञे। जलसे में ठहराव पास कंदे घुर कई वई त सिंधी बलोची पख्तून सराइकी ऐं पंजाबी ॿोलियुनि खे पाकिस्तान जूं क़ौमी ॿोलियूं करार ॾेई हर सूबे जी ॿोली खे उतां जी क़ौमी ऐं सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंध जे तालीमी इदारनि में प्राइमरी खां यूनिवर्सिटी सतह ताईं सिंधी ॿोली खे लाज़मी करार ॾेई सिंधी पढ़ाई वञे। ज़रई दवाउनि भाण ॿिज जा अघ घटाया वञनि। ज़रई जिन्स जा अघ फ़सुलु लहण खां अॻु मुक़ररु कया वञनि। जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे STP जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो त योम मादरे वतन उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते सोचण जे लाइ पाण वटि सिंध खां सवाइ कुझु
नाहे हूंदो। हीअ पंहिंजी सोच खे पुख़्तो बणाइण जो ॾींहुं आहे। 8 फेबरवरी ते हिन मुल्क में इलेक्शन जो तमाशो थियो। असांजो मक़सदु सिंध जा हक़ वठणु आहे। हिन मुल्क में चूंडूं आवाम जूं चूंडूं न आहिनि, पर असां मैदान छॾे न भॼंदासीं। असां इम्तिहान खां न भॼंदासीं। असां तारीख़ जे कंहिं बि ज़िमेवारी खां फ़रार थियणु नथा चाहियूं। हुन चयो त नओं ट्रम ॿुधो आहे त खरबे रुपयनि में इलेक्शन नीलाम थिए। आर्मी चीफ आसिम मुनीर ऐं काज़ी फ़ाइज़ सां मुखातिब आहियां त तव्हांजे नक जे हेठियां कहिड़ा ब्यूरोक्रेट ऐं कामूरा कर्नल ऐं मेजर ज़रदारी जी करप्शन जे ज़रिए विकिरो थिया। ज़रदारी ऐं बिलावल सिंध जा नापसंदीदा फ़र्द आहिनि। आऊं इलेक्शन जे नतीजनि खे रद्द कयां थो। आऊं कंहिं बि मार्शल ऐं एमरजेंसी जी घुर नथो कयां। असां जमहूरियत पसंदि माण्हू आहियूं। असां हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ जदोजहद कंदासीं। असां अवामी एतमाद ऐं वोट सां जुड़ियल हक़ीक़ी पार्लियामेंट जा हामी आहियूं। असां आइन जी बालादस्ती चाहियूं था। असीं सिंध जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं। हुन चयो त इस्टेब्लिशमेंट खे ख़बर हूंदी आहे त समाज जे कुझु माण्हुनि खे चूंडे उन्हनि खे जीअं चवंदासीं तीअं कंदासीं। STP जे सीनियर वाइस चेयरमैन अब्दुल फताह समेजे चयो त STP चोर दरवाज़े खां असेंबलियुनि में नथी अचणु चाहे। डॉक्टर कादर मक्सी खे हाराइण जे लाइ कूड़ा ठपा हणी हिकु मनशात फिरोज़ खे खटरायो वियो आहे। हुन चयो त असां असेंबलियुनि में वञी सिंध जो केस विढ़णु चाहियूं था। हुननि जो इश्क पैसनि सां आहे, पर असांजो इश्क सिंध सां आहे। हुन चयो त अॼु बि आकाउन जे चवण ते MQM खे सीटूं ॾिनियूं वियूं आहिनि। STP जे मरकज़ी अॻवान गुलज़ार सुमरे चयो त सिंध परस्त आहियूं, उन करे पाकिस्तान जी सलामती चाहियूं था। असां जमहूरियत पसंदि आहियूं, कंहिं बि सूरत में जमहूरियत जी मुखालफ़त नथा करे सघूं। STP जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल हैदर मलाह चयो त सिंध हज़ारे सालनि खां असां सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो मादरे वतन आहे। असां 1947 जा मुहताज न आहियूं, उन करे ईंदड़ हज़ारे सालनि ताईं बि हीउ वतन असां सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो हूंदो। हुन चयो त सिंध मथां डिजिटल आदमशुमारी मढ़ी वई त STP डॉक्टर कादर मक्सी जी अॻुवाणी में मैदान ते हुई ऐं डिजिटल आदमशुमारी खे तकरारी साबित करे ॾेखारियो। उन वक़्तु पीपला ऐं लीगला डिजिटल आदमशुमारी जे दिफ़ा में बीठल हुआ। ज़रदारी धारनि जे हक़ में बयानु ॾेई रहियो हो। हुन चयो त हाणोके आम चूंड तकरारी आहे। ही भले पुलिस ऐं रेंजर जे पहिरे में असेंबली में हल्फ़ करणु, पर सिंध जे माण्हुनि आलमी सतह ते चूंडनि ऐं जाली मीडिया जे ज़रिए असेंबलियुनि में पुतलनि खे नंगो करे चौकनि ऐं चौराहनि ते बीहारे छॾियो आहे। लेखक इनाम शेख चयो त जिन माण्हुनि जो वतन सां प्यार आहे, उहे 10 दफ़ा हाराईंदा ऐं 10 दफ़ा इलेक्शन में विढ़ंदा। वॾी धांधली बावजूदि डॉक्टर कादर मक्सी मुक़ाबिलो कयो। उहो वक़्तु ज़रूरु ईंदो जॾहिं सिंध जा वतन दोस्त माण्हू ज़रूरु कामयाबु थींदा। उन मौक़े ते इज़हार सुमरे, डॉक्टर अहमद नूनारी, रोशन सुंदर चांडे, निसार कीरे, हाकिमज़ादी थेबो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त जलसे में अनू सोलंकी ऐं ॿिनि रागियुनि क़ौमी गीत पेश कया। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां कराची में सियासी कारकुननि ते पुलिस जे तशदुद जी मज़म्मत। जारी कयल बयान में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान चयो आहे त चूंडूं ऐं उन जा नतीजा IMF ऐं ॿियनि आलमी क़ुवतनि जा शर्त असां ते लागू करण खां सवाइ कुझु बि न आहिनि। मुल्क में ॼाणी वाणी अवाम खे विरहाए घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान वधीक चयो त सॼे मुल्क में अवाम खे मालदार अशराफिया ते मुश्तमिल कुझु ख़ानदाननि ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। समाजी ऐं सियासी मसइलनि जे हल लाइ जदोजहद करणी पवंदी। क़ौमपरस्त अॻवान उस्ताद हिदायत लोहार जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया, जॾहिं त एहतजाजनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नसीराबाद में उस्ताद हिदायत लोहार जे नियाणियुनि, सोरठ ऐं ससुई लोहार जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि पारां काल्ह बि एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि फ़ौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। टंडेजाम में पिणु जीए सिंध तहरीक पारां शहीद हिदायत लोहार जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी जीए सिंध तहरीक जो मरकज़ी अॻवान सूर्या सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ।
उन मौक़े ते अॻवान चयो त हिदायत लोहार सिंध जो सुलझियल फ़र्द हो जंहिंखे सिंध लाइ जदोजहद जे ॾोह में शहीद कयो वियो आहे। अॻवाननि वधीक चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। नसीराबाद में बेदर्दी सां क़त्ल कयल क़ौमप्रस्त अॻवान उस्ताद हिदायत लोहार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं वारसनि जी ख़्वाहिश मूजिबि FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ सिंध सुजाॻी फोरम ज़िले मलीर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मरकज़ी सदर सारंग जोए, ज़ाहिद खोसे सोणी जोयो, गाज़ी ख़ान जखराणी, मरियम सिंधी, असगर बाग़ी, सिकंदर ओठे, सांवल ज़ोहराणी, असगर भंगवार, वजाहत जागीराणी, अविनाश, सतार ॾाहिरी, ज़ाकिर गबोल, सजाद रिंद, इस्माइल पहवर, GM सियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त साईं हिदायत लोहार सिंध जी क़ौमी तहरीक ऐं साईं GM सैद जे फ़िक्र जो प्रचारक ऐं उस्ताद हो। संदसि क़त्ल रियासती क़त्ल ऐं रियासती दहशतगर्दी आहे। यादि रहे त साईं हिदायत खे रियासती इदारनि पहिरियों भेरो अप्रैल 2017 में स्कूल मां खंभे गुम कयो हो ऐं ॿीहर 3 अप्रैल 2023 ते खंभे गुम कयो वियो ऐं उनखां पोइ बि खेसि ऐं संदसि धीअरनि खे धमकियूं मिलंदियूं रहियूं, जंहिंजी शिकायत प्रेस कॉन्फ्रेंस वसीले ऐं शिकायती दरख़्वास्तनि ज़रिए आलमी इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे बि ॾिनी वई हुई। नेठि जेको ख़दशो हो उहो ई थियो। उन्हनि इदारनि पैगम्बरी पेशे सां वाॻियल हिकु शफ़ीक़ ऐं शरीफ़ इंसान खे संदसी शहर नसीराबाद में टारगेट किलिंग वसीले शहीद करे छॾियो। ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे जो वारसनि जो मुसलसल एहतिजाजी धरणो बि जारी आहे, पर अञा ताईं केस बि दाख़िल थी नाहे सघियो। CCTV में आयल फ़ोटोज़ वारनि टारगेट किलर्स खे बि गिरफ़्तार नथो कयो वञे। उन मां ज़ाहिर आहे त हीअ रियासत क़त्ल में मुलविस आहे। असां आलमी इदारनि खे अपील था करियूं त साईं हिदायत लोहार जे क़त्ल जी जाच लाइ क़दम खंया वञनि। शहीद हिदायत लोहार जे नाहक खून सां इंसाफ़ लाइ चीफ जस्टिस सिंध अॻियां सिंध जे बहादुर वकीलनि मोहब आज़ाद लेगारी, सरमद चांडे, धणीबुश सोलंकी, इंद्रजीत लुहाणी, एडवोकेट नवाब बुर्धी, शाहिद सुमरे, जावेद मेमण ऐं ॿियनि वकील साथियुनि हथनि में बैनर खणी एहतिजाज रिकॉर्ड करायो, जंहिं ते चीफ जस्टिस सिंध नोटिस वठी शहीद हिदायत लोहार जे वारसनि जी मर्ज़ी मूजिबि FIR कटण ऐं कमर शदाद कोर्ट जे सेशन जज खे जुडिशल इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो। तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस वधीक चयो त लोहार साहब मुझे बताया गया कि उनका मर्डर हो गया है और उनकी गालिबन FIR नहीं काटी जा रही। ये बहुत ही शर्मनाक सूरत हाल है। आई मेक श्योर तो आप 22A की दरख्वास्त दीजिए, उनकी FIR जरूर कटेगी और इसकी तहकीकात होंगी। ऐं हाणे प्रोग्राम में पेश करियूं था तजिया ऐं तबसरा। अॼु असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था रज़ा कासी जो लिखियल लेख, जंहिंजो उनवान आहे हिदायत लोहार जो लाश रियासत ख़िलाफ़ FIR आहे। इस्लामी जमहूरिया जे नाले ते रियासत जो क़याम आणींदड़ अशराफिया जेको नारो बुलंद कंदी रही आहे त पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाह, उन अशराफिया रियासत जे क़ाइमु थियण बाद तुर्त ई उहो नारो विसारे छॾियो हो। पैगम्बर पाक ते कलमो पढ़ंदड़ अशराफिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही ज़रिए नाज़िल थींदड़ क़ुर पाक जे पैगाम खे बि विसारे वेठी त हिकु इंसान जो क़त्ल समूरी इंसानियत जो क़त्ल आहे। अशराफिया हर कंहिं वाइदे तोड़े अमल खां गाफ़िल थी कंहिं बि वचन ते घणो ध्यानु कोन ॾिनो ऐं तुर्त ई इहो बि विसारे छॾियो त जॾहिं बंगालियुनि पंहिंजी ॿोली खे पंहिंजी क़ौमी सुञाणप सां मशरूत कयो त मकार अशराफिया बंगालियुनि जे असूली मौक़िफ़ खे मान ॾियण बदिरां बंगाली नियाणी जी असमत लुटी बंगाल खे मक़्तलगाह बणाए बंगाली क़ौम जे रत सां रंगे छॾियो। अशराफिया खे उन वक़्त बि इहो यादि न हो त जॾहिं बाबा नौरोज़ ख़ान खे पाक किताब ज़ामिन ॾेई दोखे सां जबल तां लाहे पुटण समेत फाही ते चाढ़ियो वियो त बलूचिस्तान जे जबलनि जा पथर बि हैरान थी विया हुआ त बुत परस्तनि जे बि क़दमनि जी मिटी जहिड़ा बि नाहिनि। हिन अशराफिया जो हाफ़्ज़ो कॾहिं बि हिकु आम फ़हम इंसान जहिड़ो नाहे रहियो, जंहिंखे यादि आहे त
सिंध धरतीअ जे हिलाली फर्ज़ंद साईं GM सैयदी सिंधी असेंबली मां पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर कराई हुई ऐं मुल्क ठाहिण वारनि जी सिफ़ में अॻु खां अॻु भरो हो। पर अशराफिया जो बंगालियुनि मथां ज़ुल्म ऐं रियासत जे क़याम में अचण बाद पंजाबिस्तान जे मुस्तक़िल मुफ़ाद जी हामी रियासत बणिजण बाद हुन यानी साईं GM सैयद सिंधी क़ौम समेत रज़ाकाराणे तौरु मुल्क में शामिल थियल क़ौमुनि मथां थियल ज़ुल्म खे दिलि बर्दाश्त थी सिंध वतन जो नारो हयो त साईं GM सैयद जहिड़े देश भगत खे मकारण जी अशराफिया गद्दार सॾियो। बांग्लादेश ठहण खां पोइ अॼु ताईं जेको बलूचिस्तान में थी रहियो आहे, जेका सिंध जी आजपे लाइ हलंदड़ तहरीक सां थिए पियो, उन खां न त गॾियल क़ौमुनि जो इदारो अणवाक़ुफ़ु आहे, न ई दुनिया जूं मुहज़ब रियासतूं अहिड़े ज़ुल्म खां अणवाक़ुफ़ु आहिनि। पर जेकॾहिं उहो ज़ुल्म नज़र नथो अचे त फ़क़्ति पाकिस्तान जा बेज़मीर सियासतदान ऐं कंट्रोल्ड स्ट्रीम मीडिया ई आहे जेको इहो सच ॿुधण ऐं ॾिसण खां महरूम आहे। पर तारीख़ वॾी बेरहम ऐं ज़ालिम आहे जेको सभु कुझु ॾिसे पई ऐं ईंदड़ नसल लाइ तारीख़ जे सीने ते सभु कुझु लिखी रही आहे। पर उहे अशराफिया जंहिं काल बि बिन क़ासिम खे हीरो ऐं महाराजा ॾाहिर खे विलिन लिखियो, अॼु बि पंहिंजी किरत ते अमल पेरा आहे। हाणे दुनिया जॾहिं ग्लोबल विलेज जहिड़ी सूरत धारे वरिती आहे त रुॻो मुल्की चूंडनि जा नतीजा इंटरनेट बंदि करे चोराईंदड़ इहो सम्झनि था त उन्हनि वॾी का जंग फ़तह करे वरिती आहे, पर संदन इहा ख़बर नाहे त दुनिया हीअ समूरा तमाशा ॾिसे पई त हीअ रियासत केतिरे हद ताईं मकार आहे ऐं मकारी खां कमु वठी रही आहे। दुनिया त इहो बि ॼाणे थी त कहिड़ी रीति पंहिंजी धरती ते महिमान थियल धीउ जी लज लुटिजण बाद रियासत खे ललकारींदड़ गैरतमंद बलोच पुटु अकबर बुगटी खे गद्दार चई शहीद कयो वियो। बलोच पश्तून सिंधी ऐं मुहाजर माहिरनि खे पंजाबिस्तान जे रियासती इदारनि ऑपरेशन वसीले हज़ारे लाश ॾिना। हर क़ौम जी धीउ मुड़ुस जी वञी ऐं भाउ जी भेण वाक़ुफ़ु आहे रियासत केतिरी ऐं कहिड़े हद ताईं वञी सघे थी ऐं वेंदी रही आहे। जंहिं वेढ़े मां जंहिं बि पंहिंजे प्यारे जो लाश खंयो हूंदो, अहिड़ी वार्ता जो उहो वेढ़ो न्याणियुनि जा वेहणी गवाही ॾींदा। मुहज़ब दुनिया त इहो बि ॾिसी रही आहे त अव्हां जी रियासत में क़तल जहिड़ो संगीन ॾोह थियण बाद बि हिन रियासत में मक़तूल जे वारसनि खे केस दाख़िल कराइण लाइ हफ़्तनि जा हफ़्ता धरणा हणणा पवंदा आहिनि। अहिड़ो ई लका शहीद हिदायत लोहार जे रियासती क़तल बाद थियो आहे। मक़तूल जे धीअरनि सुसुई लोहार ऐं सोरठ लोहार समेत समूरी सिंध रोड रस्तनि ते आहे, पर रियासत पंहिंजे नाइंसाफ़ियुनि वारी बेहूदी होॾ क़ाइमु करे बीठी आहे। शहीद जे वारसनि खे इंसाफ़ ॾियण बदिरां हूअ न रुॻो सफ़ाक कातल जी तरफ़दारी पई करे, पर रियासत जी उहा होॾ साबित पई करे त शहीद हिदायत लोहार जे क़तल जे ज़िम्मेवार तोड़े कातल उहा रियासत ई आहे। असीं बहसियत सिंधी क़ौम गॾियल क़ौमनि जे इदारे ऐं मुहज़ब दुनिया खां मुतालबो करियूं था त पाकिस्तान में मज़लूम क़ौमनि सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी शहीद हिदायत लोहार समेत रियासती इदारनि हथां खंभे गुम कयल ऐं क़तल कयल क़ौमी कारकुननि जे क़तल जो केस पाकिस्तानी रियासत ख़िलाफ़ आलमी अदालत में हलाए शहीदनि खे इंसाफ़ ॾियारणु सूधो पश्तूननि बलोचनि ऐं सिंधियुनि जा वतन पाकिस्तानी रियासत जे कब्ज़े मां आजा ऐं आज़ादु कराया वञनि। हीअ ख़ूबसूरत तजियो हो रज़ाक आसी जो। इन ते ई प्रोग्राम सिंध नामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु।